दुनिया में अवतार घना पर लखन में उलातवा चिमके को चंद्र जा मुझो लालन पे सालवा कहे खाना है तुझे सखावत सुहेन सरदार दी घर घर में तस्वीर दिसो कलम हमारे लाल जी भाऊ रुचिराम तीर्थदास खानवानी सिंधियत जो सिपाही सिंधु नगर यानी उल्हासनगर माण्हू प्यार सां हिन खे मिनी जापान भी चवंदा आहिनि। महाराष्ट्र जे मुंबई खां 60 किलोमीटर परे सिंधु नगर सिंधियुनि जी हिक वॾे में वॾी बस्ती आहे। 15 अगस्त 1947 यानी देश जे विरहाङे खां पोइ घणा सिंधी सिंध लॾे अची हिते वसिया। वक्त गुज़रंदे लगभग सभई सिंधी पंहिंजे घर बार जे संभाल जे पुठियां लॻी विया। रोटी रोज़ी जे चक्कर में उहो वतन जो विछोड़ो उहे दुख सभु भुलाए वेठा। नई टहीअ खे त इहा ख़बर ई कोन्हे त असांजो वतन असांजो अबाणो कहिड़ो आहे। पर भाउ रुचिराम तीर्थदास खानवानी हिकु अहिड़ो शख़्स आहे जेको अञा ताईं सिंध खे कोन भुलाए सघियो आहे। प्यारी सिंध जी मारुईअ जो हिकु ई जीरो मिसाल आहे। जीअं मारुई पंहिंजे मारुनि खे मरण ताईं कीन विसारे सघी, रुचिराम बि पंहिंजी सिंध खे विसारे कोन थो सघे। सच शल वतन न कंहिंखां विछड़े इहो वॾो इज़ाब आहे। माण्हू हिन खे चवंदा आहिनि सिंधियत जो सिपाही। 60 सालनि खां पोइ बि ही कुझु कीन विसारे सघियो आहे। सिंधी ॻाल्हाइण, लिखण, पढ़ण, उथण, वेहण, सुम्हण, पहिराव बि असली सिंधी अथसि। अरबी ॿोली ईअं लिखे जीअं मोतीअ जा दाणा। सिंध ऐं उन्हनि जे माण्हुनि ऐं उते जे नज़ारनि खे कुझु बि कीन भुलाए सघियो आहे। सिंधी ॿोलीअ लाइ एतिरो लॻाव आहे जो उन खां सवाइ नींड पत्र में जेकॾहिं कंहिं कार्यक्रम में कंहिं सिंधीअ खां सवाइ ॿियो कुझु लिखियो या ॿी का ॿोली लिखी त बर्दाश्त न कंदो आहे, बल्कि नींद ते वेंदो ई कोन्हे। हीअ अजीब जुनूनी इंसान आहे, पर हर को हिन जी वाह वाह बि कंदो आहे। सिंधी ॿोलीअ जी जेको बि सेवा कंदो आहे, चाहे नंढो हुजे या वॾो, उन्हनि खां तस्वीर वठी पंहिंजे ख़र्च ते वॾो ठाहे पंहिंजे संग्रहालय में रखी छॾींदो आहे। इन्हनि सभिनी खे ॾिसण खां पोइ तव्हीं वाकई चवंदा ही सिंधियत जो सचो सिपाही आहे। हिन जे घर जूं सभई भितियूं नंढे खां वॾियूं इन्हनि सिंधी कलाकारनि, शाइरनि, ड्रामा नवीसनि, समाज सेवकनि ऐं दानवीरनि जे चित्रनि सां सिंगारियल आहिनि। जिते पंहिंजनि घरनि में पंहिंजी औलाद यादगिरीअ लाइ फोटो नथी संभाले रखे, रुचिराम सिंगारे ठाहे रखंदो आहे। हिन वटि लॻभॻ 2000 खां वधीक चित्र जिन में नाला ऐं जन्म जी तारीख़ूं लॻल आहिनि। तव्हांखे लॻंदो त शायदि कंहिं न कंहिं जन्म में हिन जो इन्हनि सां कोई गहरो नातो रहियो आहे। लॻंदो आहे ॼण सभु ई हिन खे पंहिंजा आहिनि।
रुचि राम लाइ चेटी चंड हिकिड़ो वॾो ॾिणु आहे। हज़ारनि जे तइदाद में सिंधी पंहिंजे प्रेमियुनि खे अरबी लिपीअ में रंगारंगी स्केच पेन सां पंहिंजे हथनि सां लिखी वाधायुनि जा ख़त मोकिलींदो आहे। इहो सभु ही पंहिंजे ख़र्च सां कंदो आहे। रुचि चए, मूंखे हिननि कमनि में ईश्वरीय आनंद मिलंदो आहे। ख़ल्क़ मंझि ख़ालिक़ सभु ख़ल्क़ में सम्झे को सामी चए, विरड़े को जन हिकु, महर करे मालिक जंहिं पर्ची पाण ई। रुचि राम जो जन्म 1 अक्टूबर 1929 ते हैदराबाद सिंध में थियो। संदसि पिता तीर्थदास हिकु वकील जो असिस्टेंट हो। हथ अखरी सुठी हुअण जे करे रुचि राम पिता जे कम में हमेशा मदद कंदो रहंदो हो। 1947 में विरहाङो थियो, जंहिंजो हिन शख्स जी ज़िंदगी ते काफ़ी गहरो असर थियो। लॾ पलाण वक़्त रिश्तेदार मिट माइट सभु विछड़जी विया। रुचि राम पहिरीं अजमेर अची वसाई। 1958 में सिंधु नगर में हिकु सिंधी लाइब्रेरी शुरू कई। लाइब्रेरी खोले सिंधी ॿोली ऐं संस्कृति ऐं सभ्यता जो प्रचार कयो। 1964 में माइटनि सां मिलण लाइ पाकिस्तान विया, पर जासूस हुअण जे शक में पाक पुलिस हिन जे पुठियां अची पई ऐं पाकिस्तान छॾे वञण जो हुकुम ॾिनो। कुझु वक़्तु जेल में बि रखियऊंसि। ॾुखियो वक़्तु काटे वरी सिंधु नगर में अची घर वसायो। वेंसी जुगनानी मार्ग में दुकान खोले लाइब्रेरी वरी चालू कई। रुचि राम साहित्यकार कलाकार न हूंदे बि हिन साहित्य ऐं सिंधी वरसे खे संभाले रखण में बेमिसाल योगदान ॾिनो आहे। लॻभॻि सॼी दुनिया में सिंधी साहित्यकारनि, संगीतकारनि, कलाकारनि, मुदबरनि ऐं दानवीरनि जा जेतिरा फोटा हिन हिकु शख्स गॾु करे रखिया आहिनि, ओतिरा दुनिया में किथे बि कोन मिलंदा। रोटी रोज़ी लाइ लाइब्रेरी सां गॾु बिस्कुट ऐं खट मिठड़ा बि विकिणंदो हो। घटि ख़र्च करे पकोड़ा डबल खाई बि पैसा बचाए पंहिंजे हिन कार्य जे वाधारे लाइ सभु कुझु लॻाए छॾींदो हो। हेर ताईं सॼे भारत में हिन साहिब चित्रनि सां केतिरनि ई हंधि निमाउ कयो आहे। शाबाशीअ तौरु सन्मान, इनामनि, ट्रॉफियुनि ऐं सूखड़ियुनि सां हिन खे नवाज़ियो वियो। सोन जी चेन बि मिली, सोन जा बिला बि मिलिया। पाण वटि न रखे विकिणी करे वरी सिंधियत जे प्रचार में लॻाए छॾे। हिन शख्स जी शख्सियत अहिड़ी आहे जो हिन खे मेड़ मलाखणनि में ऐं बाज़ार में परे खां सुञाणो सवलो आहे। सिंधी ड्रेस, हथ में थेलो या बैग, जंहिंमें वॾनि अखरनि में लिखियल हूंदो आहे, सिंधी पढ़ो, सिंधी लिखो, सिंधी ॻाल्हायो। हिन जे बैग में झूलेलाल जा बिला, पेंसिलूं, पेनूं ऐं कुझु ख़त जेके इनाम तौरु ही ॿारनि खे ॾींदो रहंदो आहे। रुचि राम जे लाइब्रेरी में सॼे भारत में कहिड़ियूं अख़बारूं सिंधीअ में ज़ाहिर थी चुकियूं आहिनि या ज़ाहिर थी रहियूं आहिनि, उन्हनि जा छपियल टाइटल अॼु बि रुचि राम जे लाइब्रेरी में टंगियल ॾिसण में ईंदा। तंहिंखां सवाइ हाणे जी सरकार सिंधी साहित्यकारनि, अदीबनि जे यादि में दाद ॾियण जे लाइ टिकली कढे न कढे, पर ओतिरी ई साइज़ जो फोटो छपाए जीअं दयाराम गिदूमल, किशन चंद बेवस, परसाम ज़िया ऐं लाल सिंह ऐं गोविंद माली, इन्हनि सभिनी खे वाधायुनि जे कार्ड में ज़रूर चिपकाए मोकिलींदो। रुचि राम जा सुहिणा सिंधी अरबी जा अखर सिंधी ख़ुश नवीसीअ जो मिसाल आहिनि। सिंधी मशहूर गायिका मरहूम भगवंती नावाणी पंहिंजे गीतनि खे किताबनि में रुचि राम खां ई लिखायो। दुनिया जे कुंड कुर्छ में जिते बि हूअ किताब खणी वेंदी हुई,
ॾिसंदड़ अक्सर पढ़ी पुछंदा हुआ त अहिड़ा सुहिणा अखर कंहिंजा लिखियल आहिनि। भगवंती नावाणी मुस्कुराईंदे चवंदी हुई, आहिनि हिकु सिंधियत जे पूॼारीअ जा। रोची राम मुंबई में हूंदे भगवंती नावाणी जो को बि प्रोग्राम कोन टारींदो हो। रोचीराम भगवंती नावाणी खे पंहिंजो गुरु करे मञींदो आहे, जंहिंजे चरणनि में वेही सिंधी गीत संगीत जे माहौल में हू मतवालो बणियो। रोचीराम सिंध जे नक्शे के सिंधु माता, अलफ ब चार्ट के सिंधी ॿोली माता ऐं सिंध में सुर्गवास थी वियल पंहिंजी अमड़ जी तस्वीर ॾांहुं इशारो करे चवंदो आहे, हीअ मुंहिंजी जनम ॾींदड़ माता आहे। सिंधियत जी हलचल जी प्रेरणा लाइ रोचीराम गोविंद मालिया खे उस्ताद मञींदो आहे। सिंधियत जी हलचल में घिड़ी पियो, पंहिंजी ज़िंदगीअ खे अहिड़ो मोड़ ॾेई वेठो जो खेसि कल ई कोन पई त कॾहिं जवानी गुज़री वई। बिना शादीअ बिना घर बार सिंधू हलचल जे छोलनि में लुॾंदो लवंदो ॿुॾंदो तरंदो पंहिंजूं पिंपड़ियूं बि अछूं करे वेठो। रोचीराम सिंधियत जो सचो सिपाही आहे, उॾे लाल जो उपासक आहे। सतरंगी सुहिणनि अखरनि वारो रोचीराम आहे। अनोखो सिंधी आहे रोचीराम तीर्थदास खानवाणी। नंढड़े घर में सिंधु माता मंदिर में पाण वेही थो उनजी उपासना आराधना करे, रंग बिरंगे अखरनि सिंधियत जो अलख जगाए पंहिंजी ज़िंदगी जूं आख़िरी घड़ियूं ख़ुशीअ सां गुज़ारण में जीवन सफलो थो भाए। रोचीराम जी जीवत ते सभिनी सिंधियुनि खे नाज़ आहे। सुठी जीवत, सेहतमंद मन, सुहिणियूं ॻाल्हियूं, आदर्शी ख़्याल सिंधियत जे सिपाही भाउ रोचीराम खे सिंधी जातीअ जे पारां बार बार प्रणाम। रोचीराम खे हिन खज़ाने जी एतिरी चिंता आहे जो जीरी हिन विल ठाही आहे। हिन वारिस बणायो आहे नंद छुगाणीअ खे, जेको इहो खज़ानो महफ़ूज़ रखे आईंदह जी पीढ़ीअ लाइ। वसियत नामो मां रोची तीर्थदास खानवाणी, सिंधु लाइब्रेरी संभालींदड़, वेंथी जंगाणी मार्ग सिंधु नगर 1, उमिरि 3 सेप्टेंबर 1998 ते 69 साल पूरा कया। सालिद दिमाग़ ऐं बिना कंहिंजे ज़ोर बार आणण जे मां इहा वसियत थो कयां त मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजे बदन ते गंगा जल बदिरां सिंधु नदी जो जल छिड़कायो वञे, जेको मूं पाण वटि संभाले रखियो आहे, कबट खाने में मौजूदु आहे। मुंहिंजो अग्नि संस्कार करण खां पोइ पगड़ियूं ॿारो या ॿियो कंहिं बि क़िस्म जो पूॼा पाठ न कयो वञे, जो मुंहिंजो हिननि ॻाल्हियुनि में विश्वास कोन्हे। सिंध छॾण खां पोइ मां सिंधु नगर खे नई सिंध करे मञींदो आहियां। इन करे मुंहिंजूं हाथियूं गंगा जमुना नदीअ बदिरां सिंधु नगर जे नदीअ में परवान कंदा त मुंहिंजे रूह खे राहत मिलंदी। सिंधु लाइब्रेरी सां वास्तो रखंदड़ किताब, मैगज़ीनूं, कैसेटूं, एल्बम, तस्वीरूं, बोट, किताबनि कैसेट जूं लिस्टूं ऐं सरनामनि जूं कापियूं श्री नंद छुगाणी 101 प्रेम प्रकाश अपार्टमेंट, बैरक नंबर 982 सिंधु नगर 2, फोन नंबर 571605 खे सप्रेस कया वञनि ऐं हू साहिब पंहिंजे मर्ज़ीअ मूजिबि कंहिंखे बि कंहिं बि लाइब्रेरी या संस्था खे सप्रेस करे। दुकान ऐं बाक़ी बचियल सामान जो मालिक श्री मनीष सुंदरदास मंगतानी 202 ड्रीमलैंड अपार्टमेंट, गोलबजार सिंधु नगर 1 आहे। सही रोची तीर्थदास खानवाणी सिंधु नगर, शायदि पहिरियों मास्टर ख्यालदास तीर्थाणी, ॿियो रमेश आहूजा। हिननि सीडियुनि में तव्हां खे ॾिसण लाइ मिलंदा सिंध जा दिलकश नज़ारा, असांजो अबाणो वरसो, सिंधी लोक वरसो, मोहन जे दड़े जूं झलकूं, शाह जूं 7 सूरमियूं, अमर शहीद जिन पंहिंजी क़ौम ऐं देश ख़ातिर जानियूं कुर्बान कयूं, साधु संत ऐं गदी नशीन, सदा हयात अदीब, गायक, कलाकार, अखबार नवीस ऐं मशहूर मारूफ हस्तियों, हयात अदीब, गायक, कलाकार, अखबार नवीस ऐं मशहूर मारूफ हस्तियों, सिंधीअ जा अदीब ऐं कलाकार, परॾेह जा अदीब ऐं कलाकार, मशहूर मारूफ हस्तियों।